1987 जे दौरान तव्हांजी ड्यूटी थी आहे ऐं 1989 में तव्हांजी अमड़ शहीद थी वई आहे। उनजो पस मंज़र कीअं आहे ऐं उन खां पोइ इहो तव्हां जेके 1000 खां मथे मुक़ाबला ॿुधायो था त भाउ धाड़ेल ॾुआरी मारिजी आहे मुंहिंजे हथां, छा उहो अमड़ वारो वाक़ियो जेको तव्हांखे इन रस्ते ते आंदो या का इन जे पोयां ॿी का ॻाल्हि हुई? अमड़ वारो शहादत वारो वाक़ियो बि कीअं थियो आहे? आउं तव्हांखे ॿुधायां थो त जॾहिं आउं 87 में अपॉइंटमेंट थियो तॾहिं परू चांडो मशहूरु हूंदो हो धाड़ेल। हा, त परू चांडे जे लाइ हुननि चयो त भाई हाणे फोर्स ठाहियो वञे जेको घणी भर्ती कई वञे, पर पोइ असां अञा ट्रेनिंग में हुआसीं त परू चांडो मारिजी वियो हो। 88 में असां साल ट्रेनिंग करे पहुतासीं मुल्क खे, त उते पुलिस लाइन नवाबशाह में चवंदा हुआ त आराम सां बीहो न त टकरु कंदो तव्हांखे काज़ी अहमद थाणे ते मोकिले छॾींदासीं। मां चयो यार काज़ी अहमद थानो छा आहे, एॾो को अफ़गानिस्तान आहे काज़ी अहमद। मूं मुंशी खे चयो मूंखे काज़ी अहमद मोकिल। यार तूं काज़ी अहमद वेंदे, माण्हू त भिॼंदा आहिनि त काज़ी अहमद न वञ। मां चयो वेंदुसि काज़ी। मूंखे कमु करण जो शौक़ु हो, कमु करण जो शौक़ु हो, कमु सिखण जो शौक़ु हो, ऐं मुंहिंजो इहो हो त मुंहिंजो मक़सदु इहो हो त अल्हम्दुलिल्लाह आउं महिनत कंदुसि त महिनत सां ई अज़मत आहे, इज़त बि कमाईंदुसि ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो हिकिड़ो नालो बि थींदो, इज़त बि थींदी। बाक़ी ईअं त खोड़ ऑफिसर गुमनाम DIG ते पहुची था वञनि, केरु हुनखे सुञाणे बि कोन थियो। पोइ आउं 88 में आयुसि काज़ी अहमद थाणे ते। काज़ी अहमद थाणे ते पहुतुसि त जंहिं मुंहिंजी ड्यूटी हयूं त मां सख़्तु में सख़्तु पंहिंजी ड्यूटी हणाईंदो हुउसि। जीअं अॻे ॾोहारी मूं तोखे सवेर इंटरव्यू में ॿुधायो त ॾोहारी कचे मां निकिरंदा हुआ, बेले मां निकिरंदा हुआ। हाणे त बेला ख़तमु करे छॾिया अथनि। लाखाट बेलो, नासरी बेलो, अदड़ी बेलो, एॾो एॾो धाड़ेल निकिरंदा, पर एतिरा धाड़ेल हूंदा। डोलाइन जो टोलो अलॻि हूंदो हो, त ख़ाशकेलनि जो टोलो अलॻि हूंदो हो, काज़ी अहमद जी ॻाल्हि? काज़ी अहमद जी ॻाल्हि, जतोइन जो टोलो अलॻि हूंदो हो। मुख़्तलिफ़ टोला हूंदा हुआ ऐं उहे टोला बि पंहिंजे पाण में हिक ॿिए खे कम्युनिकेशन कंदा हुआ। कहिड़े तरीक़े सां त मोबाइल शहर में ई कार्रवाई कंदा? काज़ी अहमद में करिणो आहे, कंहिं ॻोठ में करिणो आहे, पोइ चवंदा तूं कहिड़े पासे, मां कहिड़े पासे। माना कॾहिं कॾहिं धाड़नि जो पाण में बि टकराव थी वेंदो हो, हीअ पुलिस आहे हीअ पुलिस आहे। पोइ चवंदा मां ओभर पासे तूं ओलह पासे। त असां छा कंदा हुआसीं, मां ऐं पाण अल्हम्दुलिल्लाह 4-5 ॼणा 8 ॼणा वठी करे अम्बुश हुनखे चइबो आहे, अम्बुश पार्टी मीन्स हुयो धाड़ेल अचे थो, हुनखे ख़बर न आहे त पुलिस हूंदी पंहिंजे शहर में, पर आउं बंदि खां बि अंदरि टिपी या बंदि खां हेठों हुते जिते हुनजो लंघ हूंदो हो उते वञी मां राति जो अम्बुश हणंदो हुउसि। सॼी राति वेहंदो हुउसि। सुबुह जो उथी ईंदा अगरि धाड़ेल अची विया त राति जो ठकाठुकी थी वेंदी, न थिया न आया, पोइ पुलिस धाड़ेलनि खे बि ख़ौफ़ थियणु लॻो त यार पुलिस वेहे थी राति जो। पोइ SHO ॾाढा सुठा ऑफिसर हूंदा हुआ हुन वक़्त में। ऐं नाला वठंदो हुउसि, सिराज अहमद सामकियो साहब मरहूम गुज़ारे वियो, नेचुरली मौत। आफ़ताब हालेपोटो असांजो SHO, शाह अहमद संजरानी असांजो SHO। पोइ इहे पार्टियूं ठाहे मोकिलींदा जंहिंमें फस्ट पार्टी मुंहिंजी हूंदी हुई। हिकु दफ़ो आउं काज़ी अहमद जे इलाइक़े में बंदि जे भरिसां ते अम्बुश में वेठो हुउसि। पुराणो टोलो इमाबश खुसो उर्फ़ इमू खुसो, उहो आयो पिए। तॾहिं नौशहरो ऐं नवाबशाह ज़िलो हिकु हूंदो हुयो। उहो आयो पिए त हेॾे छा कंदा हुआ, राति जो सफ़र करे उहो राति जो टिपी करे अची कंहिं न कंहिं साथी वटि राति जो टिकंदा हुया। ॾींहं जो माना फजर जो उते पहुचंदा हुआ, सॼो ॾींहुं थक भञी शाम जो कंहिं न कंहिं अॻुवाट कयो हलिया वेंदा हुया। त जॾहिं हू ईंदा हुआ त अचण सां हुनखे आउं मुंहं में पुॼी वेंदो हुउसि, ठकाठुकी थींदी या परते भॼी वेंदा हुआ। पर उन ॾींहुं मुक़ाबिलो थियो त हुनजो इमू खुस जो भाउ धाड़ेल हो उहो मरी पियो। पोइ इमू खुस हुन वक़्त में टोलो हूंदो, सुवाली मरी ऐं टोलो ॿुधो हूंदो, पीरू मरी विया टोला हूंदा। तॾहिं नवाबशाह ज़िलो सॼो हिकिड़ो हूंदो हो। हुननि चयो त यार असलम लांघा असांजो भाउ मारियो आहे ऐं इन सां घटना आहे करणी। हुननि मूंखे वाच कयो। हिकिड़े ॾींहुं आउं निकितुसि काज़ी अहमद थाणे तां पंहिंजे दर जे लाइ, त मुंहिंजा नानाणा जेके बांधी जा हुया, त आउं वरी बचाए मोरे जे उन ॾींहुं मां हलियो वियुसि पंहिंजो नानाणनि खे बांधी जो हलियो वियुसि। त हिननि खे त ख़बर पई थी निकितो आहे, मां हुन जा बि माण्हू हूंदा आहिनि। मुंहिंजी अमड़ वरी ठीकु न हुई, उहा वरी उन ॾींहुं मां चयो अमां काॾे वई आहे, चयो मोरो वई आहे। त मोरो में असांजो घरु हूंदो हो। मोरे में हुन ॾिठो पक मोरे वियो हूंदो। मोरे घर जे भरिसां हिकिड़ो थंभो हूंदो हो, हुन थंभे ते चढ़ी अंदरि घिड़ी आया। मुंहिंजो भाउ नालो अकरम अथसि,
सिपाही आहे पुलिस में आहे त उहो सैन में सुतो पियो मुंहिंजी अमड़ अंदरि हुई त हुन उथारियो त हुन सोचियो असलम आहे पर ॾिठो त अकरम मुंहिंजो भाउ हुयो हुनखे चयूं त असलम किथे आहे असलम लांघा किथे आहे हुन चयो त बाबा भाऊ तो ड्यूटी ते आयो छो त तॾहिं मोबाइल फ़ोन त कोन हूंदा न 88 में त हुन चयो त न हुते कोन तो निकितो आहे चई पोइ ख़बर न आहे चई न अंदरि केरु आहे चई अंदरि त असांजी अमड़ आहे चई तूं ॻाल्हाए ऐं चएसि ॿाहिरि निकिरे त हुन सोचियो त असलम हूंदो त उहो बि निकिरी ईंदो ॿाहिरि हाणे 87 में मां अपॉइंटमेंट थियो आहे 88 में मूं मारियो आहे हाणे 89 अची वियो आहे 2 साल मस्तु 2-3 साल त जीअं दर खड़कायो अमर जो आहे केरु त जो अमा मां अकरम थो ॻाल्हायां तव्हां अचो ॿाहिरि हुन हाणे अमर आहे औरत आहे हुनखे ई छा कंदा भाऊ असांखे असां वॾे खे भाऊ चवंदा आहियूं भाऊ त कोन्हे को हुन जीअं दर खोलियो त हू कलेक्शन ई सिधी कयो मुंहिंजे भाउ ते बीठा हुया त मुंहिंजी माउ हूंदी आहे हुन ॾिठो त मुंहिंजे पुट ते हथियार सिधो करे वेठा आहिनि हुनखे ॿियो कुझु नज़र न आयो कुआड़ी हिकिड़ी हथ अची वई उहा कुआड़ी खणी हुन जेड़े में शुरू थी वियो अम्मा में दाड़ेलनि सां हाणे हुननि वटि कलेक्शन कोफ़ू हिन अमड़ वटि सिर्फ़ु कुआड़ी मुंहिंजी अम्मा हुनखे कुआड़ी हणंदी वञे हाणे हुन ते फायर न पिया कनि अच्छा ख्याल कनि पिया हा मां जान पिया छॾाइनि अच्छा जान पिया छॾाइनि पर मुंहिंजी अमड़ जेके बि हुया 4-5 हुया उन सभिनी खे कुआड़ियूं हिते ज़ख़्मी कई त तव्हां हुन लॻे चोर हूंदा या ईअं हूंदा लोफर आहिनि घर में घिरिया आहिनि मुंहिंजे भाउ छा कयो हिकिड़े खे दसे वरितो हिकिड़े खे दसे वरितईं त हुन खां कलेक्शन फुरे बि वियो पर हुन मथां चढ़ी हुनखे कलेक्शन खे अॻिते प्रोजेक्ट करणु लॻो त उहो सिपाही त कोन हो न हुन वक़्त में हुनजो एज बि घटि हुई मैट्रिक मस्तु पास कई हुई अञा त हुनखे ॿिए हमरा खे चई यार हीअ मूंखे मारे विझंदो हणीसि नथो धकु हुन जीअं सिधो धकु हणण जी कोशिशि कई मुंहिंजी अमड़ हीअं अॻियां अची वई हुन चयो न न न न न हणजा हुनजो ब्रस्ट निकिरी वियो मुंहिंजी अमड़ खे हितां लॻो ऐं माना पुठी मां क्रॉस करे वियो मुंहिंजी अमड़ किरी पई हू दरवाज़ो खोले ॿाहिरि निकिरी विया अम्मा माना पुट खे बचाइण बचा मुंहिंजे भाउ खे पिया माना मुंहिंजे करे शहीद थी मुंहिंजे भाउ जे करे शहीद थी पंहिंजे औलाद जे करे पोइ जल्दी एम्बुलेंस घुरायूं त हुन चयो मूंखे असलम थी पुॼायो काज़ीम अमड़ चयो उहो अलाह हुनखे जन्नत नसीब कंदो एॾी हिमत वारी एॾे धक खां पोइ बि माना काज़ीम ताईं पहुती पोइ मुंहिंजी पुछा कयूं त मुंहिंजी मासियूं बि हुन सां गॾु हुयूं पोइ मामा बि गॾु हुयो ऐं बाबा त वरी माना इहे सभु गॾु हुया हुनखे चयईं तव्हां चओ पिया तव्हां असलम खे भर्ती करायो आहे ऐं हीअ मरी वेंदो हीअं मां कहिड़ी भर्ती थियलसि मौत जी ईंदो आहे जिथे ईंदो आहे अची वेंदो उहो अम्मा थी चवे अम्मा इहो गाॾी में असां कचहरी कंदी पई हले हाणे असांजो डॉक्टर हाशिम लाना साहिबु हींअर बि आहे नवाबशाह में असांजो कज़न आहे हू चवनि पिया कहिड़े तरीक़े सां डॉक्टर हाशिम थी पहुचो त बची वञे पर काज़ीम थाणे जे गेट ते ई मुंहिंजी अमड़ शहीद हुई उते ई कलमो भरियईं ऐं उते पोइ मूंखे ॾिसो हिकिड़ी माउ जहिड़ी हस्ती आहे उहा शहीद थी वञे त उन खां पोइ इंसानु हारिजी थो वञे टुटी थो पए पर आउं चवां थो त मुंहिंजो अञा हौसलो वधियो मुंहिंजो अञा हिकिड़ो जोश वधियो त यार हीअ ॾुहारी बख़्शिश जे लाइक़ु न आहिनि मूं चयो त हाणे अञा हू खणी स्मूथली नौकिरी कजे हाणे त नौकिरी अहिड़ी कबी जो हिनखे करे ॾेखारिबो ॾुहारियुनि खे त तव्हां केतिरो बि असांखे हिसायो केतिरो तव्हां असांजा माण्हू मारियो केतिरा बि असांजा तव्हां अमड़ हीअ अमड़ तव्हां शहीद कयो पर असां उन अमड़ जो थञ पीतल आहे उहे धाड़ेल जेके हुया इंफॉर्मेशन मां वरिती वठण खां पोइ अल्हम्दुलिल्लाह उनखे केतिरे किरदार थी पुॼायो